अस्सलाम वालेकुम साथियों, हूँ आहियां नसरुल्लाह गडाणी। कहर आहे ख़ुदा जो। निगरान हुकूमत जेके मुल्क जे मालिकनि जा एजेंट आहिनि, उन्हनि टकनि एवज़ करप्ट ऐं रैंकर ऑफिसर मुक़ररु कया आहिनि। उन्हनि करप्ट ऐं रैंकर ऑफिसरनि पैसा ॾेई पंहिंजी मुक़ररी कराई आहे। उन्हनि वरी थाणनि ते नाअहल SHOs मुक़ररु कराया आहिनि। खानपुर महार थाणे जी पुलिस आहे को 2021 में शाहनवाज़ नाले महार खे बेदर्दी सां क़तल कयो वियो हो। केस तां हथ खणण लाइ फरियादियुनि ते, शाहिदनि ते, क़तल जे फरियादी ऐं शाहिदनि ते संगीन संगीन केस दाख़िल कया पिया वञनि। रोज़ रेड आहिनि, रेड। खानपुर महार जे शाहपुर चाकर जा रहवासी महार बिरादरी जा ॻोठाणा हिते मीरपुर माथेले प्रेस क्लब पहुता आहिनि। खानपुर महार पुलिस जे अज़ाबनि खां तंग थी, अज़ाब कहर। अचो इन्हनि सां हाल अहवाल कयूं था, पोइ रोशनी सभिनी ते विझूं था। जेके मुलविस आहिनि, जेके ज़्यादतियूं करनि था, सभिनी ते पाण रोशनी ज़रूर विझूं था। बस बात हेठि कयो। छा नालो आहे अदा? सर बशीर अहमद। केरु थींदा आहियो? मार आहियां। किथे वेठा आहियो? शाहपुर मार वरदड़ो। वरदड़ो? जी जी। छा मसलो आहे अदा? सर मुंहिंजे चाचे शाहनवाज़ जो क़तल थियो 18 तारीख़ 3 महीनो 2021 में। सर माण्हू आहिनि मौला बख्श ऐं उन जा साथी सईद अहमद वारा, उहे रूपोश आहिनि खून में। 2 माण्हू उन्हनि जा पुलिस खे ॾिना, सदाम ऐं अब्दुल लतीफ़। उहे जेल में हुया, हाणे छुटी विया आहिनि। जीअं छुटा आहिनि उन्हनि असां ते FIR कटणु शुरू कयूं आहिनि। हे क्राइम नंबर आहे, ॾिसी सघो था 15/2021। रूपोश जवाबदार पकड़िया न आहिनि अञा ताईं। क़तल जी FIR आहे? क़तल जी FIR आहे। 6 रूपोश उहे अञा पकड़िया न आहिनि। कहिड़ा कहिड़ा आहिनि उहे 6 अदा? सईद अहमद, खालिक ॾिनो, इल्ताफ। हाणे छा आहे अबा? सर हाणे FIR कटराई अथऊं मुंहिंजे मथां। तू फरियादी आहीं केस जो? मां फरियादी आहियां। तुंहिंजो चाचो हो शाहनवाज़ मक़तूल जी? शाहनवाज़ मुंहिंजो चाचो हो। मां फरियादी आहियां केस तो हथ करण लाइ। इहे मुंहिंजे मथां FIR कटी अथऊं। 84/2022। छा जो केस आहे? माई जी का बांह भगल आहे, उन्हनि मूं ते FIR कटराई आहे। FIR में बेल कराए मेडिकल बोर्ड वियो आहे। मेडिकल बोर्ड वियो आहे? बोर्ड वियो आहे, मुंहिंजी फेवर में आहे। माई न माना बोर्ड में उनजो सर्टिफिकेट कूड़ो साबित थियो आहे? ठीकु। हिकिड़ो केस इहो तो ते कूड़ो। ॿियो केस सर हे अथव 116 2023 साॻियो थाणो खानपुर मार। खून वारा जवाबदार मुंहिंजे मथां FIR। सदाम हुसैन जेको जवाबदार आहे? जी जी। ए रूपोश न आहे, ज़मानत ते आहे, पर हिन खून वारा जवाबदार। ठीकु। ॿियो केस तां हथ खणाइण लाइ? केस तां हथ खणाइण लाइ ASI अफजल महर ड्यूटी अटका जो 123 क्राइम नंबर 123/2023 हाणे केस दाख़िल थियो आहे? हा सर। सरकार पारां ASI मोहम्मद अफजल महर, जी जी, ICPP शाहपुर महर चौकी जो इंचार्ज आहे। हाणे तव्हांजे मथां पुलिस बि केस दाख़िल करणु शुरू कया आहिनि। उन्हनि खे बि फरियादी करे तव्हां ते केस दाख़िल कयो वञे थो। असांजे चाचे खे 3 तारीख़ ते ॿधो अथऊं सुबुह जो 9 बजे। शेर मोहम्मद महर जे विच शाहपुर में 3-4 डाजा, ASI अफजल महर, ASI हकीम ऐं साईं PC सदाम लुंड, ज़ाहिद चाचड़, कासिम बंबरो ऐं ॿी खोड़ सारी पुलिस हुई। हिन खे उतां ॿधी, अखियूं ॿधी, बेला हणी करे मीर मोड़ चौकी ते रखियो अथऊं वञी। 12:15 मिंटनि ते हिन ते FIR कटी अथऊं। 12:15 मिंटनि ते सदाम वारी हिन ते क्राइम नंबर। कीअं केस दाख़िल थियनि था? बस सर ॾाढा आहिनि, बासर आहिनि, उन्हनि जी हिमायत आहे। असां ग़रीब मिसकीन आहियूं, अबोज आहियूं, को असांजी दाद फरियाद ॿुधे कोन थो। 3 साल असां चुप कयूं वेठा आहियूं। असांजे साम्हूं रूपोश घुमंदा, पुलिस खे असां ॿुधायूं था, सर हे वञनि था। अञा सर हिकिड़ी ॿी मूं ते FIR कराई अथऊं, जेके विच शाहपुर में मुंहिंजे मथां फायरिंग करे आहिनि। उन में मेन जवाबदार आहे मौला बख्श बि आहे, खालिक ॾिनो बि आहे ऐं जानी फरकी बि आहे, सदाम बि आहे। विच शाहपुर में उन महिल मोहम्मद अज़ीम PC चौकी ते हुयो इंचार्ज। असां उनखे बि इतला कया, उहो बि टाइम ते न पहुतो आहे। इन क़िस्म जा असांखे धमकियूं ॾींदा केस तां हथ खणाइण लाइ। असां मज़लूम आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे। पुलिस छो थी तव्हां सां ईअं ज़ुल्म करे अदा? पुलिस सर उन खां पैसा वठी करे असां केस ते हथ खणाइण लाइ। मुंहिंजे चाचे चवनि बाबा मां ते केस आहे, मूंखे चालान कयो। जे केस लिखी ॾे, केस तां हथ खण त पोइ तोखे चालान कयूं। को फ़ैसिले वग़ैरह लाइ चवनि नथा? सर फ़ैसिलो कहिड़ो कयूं जॾहिं उन्हनि जो माण्हू ई 3 साल न ॿधो आहे। माण्हू जेल वञनि पोइ फ़ैसिलो बि हक़ आहे उन्हनि जो।
थींदो फ़ैसिलो बि पर तुंहिंजी मर्ज़ी आहे, तूं फ़ैसिलो करे न करे, पुलिस केरु थींदी आहे तोखे ज़ोरे फ़ैसिलो मञाइण वारी? 3 माण्हू मुंहिंजा ॿधी उन्हनि खे हिरासा करे, उन्हनि जी मुलाक़ात बंदि, उन्हनि जी मानी बंदि, उन्हनि जी पाणी बंदि, को माण्हू असांखे थाणे ते न वञण ॾियनि पिया। 4 तारीख़ ते मूं पंहिंजी ज़मानत कराए, 5 तारीख़ ते जज छापो अली हणियो। ॾिने महार जो बि नालो नथा खणी सघो बाबा? सर अली ॾिनो मार उन्हनि जी हिमायत में आहे, बाक़ाइदे उन्हनि जी हिमायत अली करे गोर थो। महार साहब जो मामू आहे अली ॾिनो महार? बिल्कुलु आहे, पर सरदार साहब असांजो वॾो आहे, असां उनखे अपील कयूं था त असांखे नाहक असां सां न थिए, असां सां इंसाफ़ करायो, इहे माण्हू असां गिरफ़्तार कराइजो, इहा महिरबानी थींदी। इहे केस तक़रीबन अली ॾिनो साहब जे चवण ते तव्हां ते दाख़िल थियनि पिया न? अली ॾिने खाने जे चवण ते थिया आहिनि। तव्हां उनजे ख़िलाफ़ बि नालो नथा खणी सघो? बासरा असां ग़रीब आहियूं, छा था करे सघूं? फायरिंग कई अथऊं, उन में अली खान जे बंगले ताईं थी विया आहिनि। असां माना उनजे बंगले तां उथी तव्हां ते फायरिंग कई वई आहे? जी सर, भेटूर मां थी विया आहिनि। उहे सर सबूत तौर वीडिया पिया आहिनि असां वटि। हा सबूत तौर चई तव्हां एसआई सां विढ़िया आहियो, एसएचओ सां मां ॻाल्हायो, जी सर। एसआई जी शाहपुर महार में तव्हां विढ़िया आहियो? अर्ज़ा सर 10 तारीख़ ते शाम जो 5:45 ते मुंहिंजो चाचो जेल मां निकितो आहे। हा घोटकी जेल मां सेंटर तो निकितो आहे। हा असां 6 बजे खुहारा किरास न कया आहिनि, हा त असां 6 बजे हिन सां विढ़िया काथों ते? असांजी लोकेशन मतलब कूड़ था ॻाल्हाइनि? असांजी लोकेशन एसएचओ चए पियो तव्हां वण वढिया आहिनि तॾहिं उन्हनि खे फरियादी करे तव्हां ते केस दाख़िल कयो वियो आहे? असां कुझु बि न कयो आहे, असां हुननि खे असांजे अॻियां घुमनि था। सर वण त परे जी ॻाल्हि आहे, पर असांजी अखियुनि जे साम्हूं घुमनि था, मूंखे धमकाई रहनि था, त मां हुनखे कुझु नथो करे सघां। वण त परे जी ॻाल्हि आहे। कहिड़ो सबूत आहे? हम्म। वणनि वारो को सबूत कोन हुयोसि। जेका ॻाल्हि हुई त माना ॿुधायो असांखे वण खे। जी अबा, जीअं एसएच जी पोस्टिंग थी आहे शौकत आराई जी, शौकत आराई जी अची वांगार बुड़ो आहे वॾेरनि जी, बासर हाजी अली ने खान जी वांगार बुड़ो आहे। असां मिसकीन आहियूं, असां सभिनि खे क़ुर पाक ॾेखाराइनि त असां सां इंसाफ़ कयो, असांखे माण्हू बदिराइजो, असां मिसकीन ग़रीब आहियूं, असां कंहिं विड़ी त नथा सघूं। अम्मा छा नालो आहे? नालो मुंहिंजो खानी। छो आई आहे हिते मूं वटि? पुट जी दाह खणी जी अम्मा। साल थिया आहिनि, पुट मुंहिंजे जेको माण्हू न ॿधो। हाणे वॾेरा बरादरी हर कोई चए थो फ़ैसिलो मञ, फ़ैसिलो कान मञींदमि। तुंहिंजी मर्ज़ी आहे अम्मा? हा तुंहिंजी मर्ज़ी आहे। हिकिड़ो हो पुट हिकिड़ो हुई? पुट हिकिड़ो हो मुंहिंजो। इसम अलाह जो त मां सरकार में बि क़ुर कयां, खान वटि खयमि, मुंहिंजी कई न ॿुधी। खान छो नथा ॿुधनि अमड़? 3 क़ुर खान वटि खणी वई बा, हिकु न 2 क़ुर सही हुन वटि खणी वई ज़बरे वटि। भाई जी क़ुर त मुंहिंजा माण्हू ॿधा, हा मां ॿधाईंदुसि, बसि हा मां करे मोटाए छॾी। मुंहिंजो न रही आहे न पई आहे, मुंहिंजा यतीम गिंगड़ा आहिनि, नंढड़ा बच्चा, पोइ मां काॾे वञा? रोज़ हिकु त कातिल गिरफ़्तार नथा करनि, उल्टो तुंहिंजनि खे तुंहिंजनि मथां कूड़ा एफआईआर करे रोज़ गिरफ़्तारियूं करनि था। मर्द भॼी वञनि, ज़ाइफ़नि में पुलिस खड़ी आहे, भले असां गुनाह कहिड़ो कयूं? हा हा मां जवाबदारनि खे ॿधनि, उन पुलिस खे झड़े त ज़ाइफ़नि में अवां जो कमु कयो आहे। असां वटि वेठा त कोन्हनि माण्हू, न राति ॾिसनि न ॾींहुं ॾिसनि, असां सां अहिड़ो न। वॾेरा जो नाराज़ आहिनि अम्मा, ग़रीबनि सां वॾेरा जो नाराज़ आहिनि। वॾेरे क़ुर खणी वञा, धरणे में क़ुर पाक ॿोली बीठी अथव। जी अम्मा, वॾेरे क़ुर खणी वञा, पोइ मन राज़ी थिए। रस्तो इहो थी अम्मा, हा ॿियो को रस्तो ई कोन थी अम्मा। मनी दई कोन वॾेरा, वॾेरे कान वेंदसि, जो वेहण ॾिनो त वेंदमि, न त बचड़ा नंढा ने पर खणी हली वञी लुडनि बाद। घणा ॻोठ पिया आहिनि मुंहिंजे कान बा, छो हे माण्हू मारंदा पुलिस सां चढ़नि थी, हो जवाबदार कूड़ा केस करे असांजा रोज़ ॿधाइनि था। मुंहिंजे पुट जे केस में पुलिस छो नथी माण्हू ॿधे? उल्टो तव्हांखे ॿधे थी, हा ॾिस न, बचड़नि में नियाणियुनि में उल्टो अचे थी। ॾिस न, असां रांदियुनि जो कहिड़ो कयो आहे? जवाबदार साईं वेठा आहिनि हिते, उहो छा गूगल वटि घर ठाही वेठा आहिनि, उहे अञा धमके ॾींदा, सरेआम वेठा आहिनि। सरेआम वेठा आहिनि, असांजे साम्हूं भेटरो में अचनि था, असांजे ॻोठ में धमके ॾिनूं, वरी मोटिया था वञनि। त हिन बशीर खे चओ त हथ खणे ठीकु आहे, न त इन खे असां जा गोॾो कंदासीं या मारींदासीं। अबा हाणे तव्हां घणो ई मूंखे रोकियो, पर मां पंहिंजे ज़बान सां मां पंहिंजो मालिक मां पाण आं। इहो तव्हांजो मौक़िफ़ हुयो त एसपी साहब अनवर खैतरान साहब ये हशर देखें। सरदार अली गौहर मेहर ने पूरे थाने का सिस्टम चेंज करके अपने बंदे बिठा दिए। अली डिनो महार, अली गौहर महार के सगे मामू हैं, उनको सारे, खुद तो दुबई चले गए, उनको सारे अख्तियारात दिए गए हैं। जुल्म कर रहा है फरियादियों से, जिनके लोग कत्ल हुए हैं उन पे झूठे मुकदमे दायर किए जा रहे हैं, उनकी गिरफ्तारियां की जा रही हैं। जो कातिल हैं वो सरेआम आजाद हैं। कोई शौकत आराई साहब है,
बदनाम ज़माना ऐसे छो है। अली गौहर महार साहब तव्हांखे यादि आहे इहो साॻियो शौकत अराई हिकिड़े इज़तदार लियाकत मरनास खे हितां खणी अछी ॾाढ़ी वारे खे दादलो थाणे पन्ने किल में सखर में हाफ फिराए कयो हो। तव्हां उन लियाकत मरनास खे जाम लियाकत मरनास खे जंहिं तव्हांखे मरनासनि जी बि पग तव्हांखे बदिराई हुई उनखे तव्हां इहो पग था बदिरायो जन उनखे हाफ फिराए कयो आहे तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि उनखे पंहिंजे खानपुर महार थाणे ते मुक़ररु करायो अथव। अली गौहर महार साहब ही मां हिननि खां ऑफ दी रिकॉर्ड पुछां पियो वीचारा कुझु बि न पिया ॿुधाइण लाइ तयारु न हुजनि। चई साईं छॾो असां मिसकीन आहियूं। ही तव्हांजा त आहिनि, ही मोहम्मद बख्श महार जा त न आहिनि। तव्हां हिननि सां एतिरो पंहिंजे मामे जे थ्रू ज़ुल्म करायो था पिया। हाणे शौकत आराई साहब, शौकत आराई उहो शख़्स आहे जेको हे गबोलनि जो जी मोटरसाइकिल फुर थी जरवार मां, उनजो वरी मुक़ाबलो थियो मीर मोड़ जे भर में खानपुर महार थाणे जी हद में। हाणे छा कयईं एसएचओ शौकत आराई साहब ज़मीर लाखे ऐं ज़ाहिद पिताफ़ी जे मार्फत सिपाही जे मार्फत 2 बोरियूं सारियनि जूं 2000 रुपया रोक वठी हिकिड़े मिसकीन मज़दूर 18 साल जे नौजवान असद बोज़दार मथां उहो पुलिस मुक़ाबलो जेको थियो जेको जरवार मां बाइक फुर थिए मुक़ाबलो थिए खानपुर जी हद में उन मथां ड्यूटी अटका ऐं पुलिस मुक़ाबले जो केस दाख़िल कराए छॾियो। मां समझंदो हुयुमि मोहम्मद बख्श महार ज़बरो महार इंतहाई बदतर आहिनि पर अली गौहर महार साहब कम चाढ़े छॾियो आहे। मुंहिंजे ज़हन में अली गौहर महार साहब जो हिकिड़ो सुठो खाको हुयो, बुर्दबारी वारो खाको हुयो। अड़े बाबा ही तव्हांजा पंहिंजा आहिनि, मोहम्मद बख्श जा त न आहिनि, अली गौहर महार जा आहिनि। ही काॾे वञनि क़तल जे केस तां हथ खणण लाइ हिन सां ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं करायूं वञनि पियूं अली ॾिनो महार तरफ़ां। कमाल आहे। एसपी साहब ये जो साबिक एसएसपी था जो जिसने रात आपको चार्ज दी है मुनीर खोड़ो साहब महा कमदार थे, महा करप्ट थे, रैंकर थे। पूरा डिस्ट्रिक्ट उसने अली गौहर महर के हवाले कर दिया था। उस अली गौहर महर के वाठे मामे चाचे जो भी हैं जो भी रिश्तेदार हैं वो सारी पुलिस को सारे डिस्ट्रिक्ट को यरगमाल बनाए हुए हैं अभी तक। खुदारा इस जैसे जालिम ऐसे चोर करप्ट जो 2 बोरियां चावलों की धान की 2 बोरियां लेकर वो स्टूडेंट है बेचारा, वो मजदूर है बेचारा असद बोज़दार, उस पर झूठा मुकदमा दायर कर दिया। इनके ऊपर रोज पुलिस है, रोज झूठे मुकदमे हैं, पुलिस मुकाबले के ड्यूटी अटका के दरख्त काटने के झूठे मुकदमे हैं। ये कहां जाएं? ये शौकत आराई की जागीर है, मतलब शौकत आराई की भी जागीर है, अली नुर महार की भी जागीर है, अली गौहर महार की भी जागीर है। हम कहां जाएं? सबकी जागीर है। 18 लाख आबादी कहां जाए? किसको शिकायत करे? मुल्क के मालिकों ने अपने एजेंट निगरान सेटअप वाले जो निगरान हुक्मरान बिठाए हैं वो करप्ट तरीन है। हम 18 लाख आबादी कहां जाएं? अली डिनो महार के आसरे रहें। एसएचओ शौकत आराई के आसरे करप्ट है, बदनाम जमाना है, उसके आसरे रहें, अली गौहर महार के आसरे रहें। मुल्क के मालिकों क्या चाहते हो आप? क्या चाहते हो? इनके ऊपर और क्या मजालिम ढाओगे तुम कौन होते हो इनसे फैसला करवाने वाले? तुम कौन होते हो इन पे झूठे मुकदमे दायर करने वाले? पुलिस मुकाबले के शेम जिन के मैंने नाम लिए उन सबके लिए शेम है। साथियों ही तो जुल्म आहे, ही तो कहर आहे यार। शाहनवाज महार मकबूल जे कतल केस तां हथ खणण ऐं फ़ैसिलो कराइण लाइ अली नो महार साहब जेको सरदार अली गौहर महार जो मामू आहे, वो जो अली गौहर महार दुबई वियो सॼा अख़्तियार ॾिनो वियो, अली नो महार खे एसपी सां रूह करायो वियो। यकीनन जीअं वणेनि थो उहे करनि था। ज़बरो महार अचे थो त मंशियात ऐं हथियारनि जा धंधा कराए थो। अली ॾिनो अचे थो त फरियादी धुर सां ज़ुल्म करे थो, हिननि अमड़ियुनि सां ज़ुल्म करे थो, हिननि न्याणियुनि सां ज़ुल्म करे थो। कॾहिं इहो ज़ुल्म जो तव्हां ज़ंजीर टोड़ींदो? तव्हां अवाम, तव्हां क़ौम। मुंहिंजी ज़िंदगी अची पूरी थियण वारी आहे। मां त थकी पियो आहियां तव्हांखे जगाईंदे फिरौननि सां मुहाॾो अटकाईंदे। मुंहिंजी ज़िंदगी अची पूरी थियण वारी आहे। तव्हां त जागण जो नालो ई नथा वठो। जेकॾहिं हू करप्ट आहिनि वॾेरा ऑफिसर,
हुक्मरान मुल्क जा मालिक ज़ालिम आहिनि तव्हां त यार हिम्मत कयो पंहिंजे हक़नि लाइ तो थो थी सघे ही लाइव वीडियो वध खां वधि शेयर कयो ही ज़ुल्म हिननि सां अली ॾिनो माहर तरफ़ां जी अवा जवाबदार न उहो चवां थो 6 जवाबदार अञा ताईं हिन महिल ताईं 2021 जो केस आहे न जवाबदार गिरफ़्तार 6 जवाबदार रूपोश आहिनि उन्हनि जूं आईडियूं बि ब्लॉक न कयूं वियूं आहिनि उन्हनि जो सुञाणप कार्ड बि ब्लॉक न कयो वियो आहे पुलिस तरफ़ां SHO शौकत आराई तरफ़ां प्रोटोकॉल ॾिनो पियो वञे अञा उन्हनि खे फरियादी बणायो पियो वञे हिननि जे घरनि मथां फरियादी दौर जे घरनि मथां रेड कया पिया वञनि SP साहब आप देख लें इस बदनामी जमाना SHO को भी देख लें उनके करतूत भी देख लें और वडेरों के कमदार भी देख लें वडेरों को भी देख लें हमें आप में उम्मीद है खतरान साहब अनवर खतरान साहब हम आपसे बड़ी उम्मीद लगाए बैठे हैं अल्लाह करे हमारे उम्मीदों पर पूरा उतरो वरना हमें आपको भी उतारना आता है बड़ी उम्मीद है आप में बराए मेहरबानी ये झूठे मुकदमे खत्म करवाएं और 302 कत्ल के मुकदमे में जो रूपोश हैं जो इश्तिहारी हैं बराए मेहरबानी 6 मुल्ज़मान अदा नाला बुधायो मौला बख्श सईद अहमद इल्ताफ खालिक डिनू व दीगर को फौरी तौर गिरफ्तार करें SSP घोटकी मोहम्मद अनवर खतरान साहब अल्लाह को खुश रखे साथियों वरी गुजारिश जुल्म आहे यार कहर आहे फराइदी दौर मथां कूड़ा केस पुलिस मुक़ाबला ड्यूटी अटका वण वढण इंजरी जा कूड़ा केस जेके साबित भी कूड़ा थिया आहिनि पोइ बि हिननि जो केस ख़त्म न पियो कयो वञे अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे वॾी महिरबानी